अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त जेको त नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। असांजी हर हमेशह कोशिशि हूंदी आहे त सुठे में सुठो वीडियो रिकॉर्ड कयूं जेको त तव्हांखे पसंदि अचे। जे हीअ वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जेके ॿुधो था, पसंदि कयो था ऐं शेयर कयो था। त दोस्तो ॻाल्हि इहा त हाणे इलेक्शन अचे थी। हाणे जेको सो चमचा जेके सो हाणे पंहिंजो जेको सो ज़ोर ॾींदा पई चमचागिरी ते। अक्सर करे चमचनि जे मथां थुक लाण त घणी पई वसंदी आहे। जिथे किथे हर दौर में उनजे मथां भई चमचनि ते जेका थुक लाण त भई घणी वसंदी आहे। पोइ माण्हू चमचागिरी कोन आहिनि मुणंदा, अलाए छाजे लाइ। त जॾहिं चमचनि जो दौर ईंदो आहे त शैतान ई पासो करे वेही रहंदो आहे। उहो चवंदो हाणे जेका मोते थुक लाण वसंदी हुई हाणे इन्हनि जे मथां वसंदी। अगरि इलेक्शन जो दौरु आहे, हाणे तव्हां 10 माण्हू गॾिजी वेही पाण में सलाह कंदव असां फिलाणे खे वोट कंदासीं, त सुबुह जो उन मुखालिफ़ धुर खे ख़बर पइजी वेंदी त भई हे माण्हू सलाह कनि पिया फिलाणे खे वोट कनि था। पोइ हाणे उन्हनि खे केरु थो ॿुधाए? इहे चमचा ॿुधाइनि था। इहे झूरियूं बि इहे चमचा हणंदा आहिनि ऐं ॻाढ़े बोड़ ते चांहि हिते मिलंदो ॿियो कुझु कोन्हे हुननि खे। बसि हिन क़ौम जो ॿेड़ो गर्क कंदा आहिनि। उहे पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जो जेको ॿेड़ो गर्क कंदा आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह कंदा आहिनि। चमचनि खे मिलंदो कुझु कोन्हे, बसि उन्हनि जी माना तबाही जे पोइ हूंदा आहिनि। इहे कुझु माण्हू अहिड़ा जेके चमचागिरी करे ऐं माण्हुनि जो ॿेड़ो गर्क कंदा आहिनि। या असांजे इलाइक़े में MNA MPA ॿई सरदार आहिनि, अलॻि अलॻि क़ौमुनि जा। पोइ बि असांजो इलाइक़ो तव्हां ॾिसो था त छा आहे, रुलेवा आयाबाद थियनि। तव्हां बोर में ॾिठो त छा असरु थियो माण्हुनि सां। ॿई सरदार हुया। जीअं करे हिकु हिकु साल जी पंहिंजूं पघारूं सिर्फ़ु इन इलाइक़े ते ख़र्च कंदा आहिनि, त बि माण्हू एॾा ॾुखिया न थियनि हा, माण्हू एॾा ज़लील न थियनि हा। ऐं हाणे इलेक्शन दौर ईंदो आहे, तव्हां ॾिसिजो इन्हनि जे पोयां 500 गाॾी हूंदी ऐं उन टाइम में बोर्ड वारनि खे गाॾी न पिया ॾियनि त पोइ पंहिंजा हंध टपड़ कढो ॿाहिरि। उन टाइम जो उन्हनि जे लाइ जेको खाइण पीअण जो बंदोबस्तु न पिया कनि, उन्हनि जी राह जो बंदोबस्तु न पिया कनि उन टाइम जो। ऐं हाणे तव्हां ॾिसो इन्हनि जी ओता कोन त मेला हूंदा, त तव्हां ॾिसो मेला हूंदा, उन्हनि माण्हुनि खे हाणे खाराईंदा पिया, यानी की इलेक्शन जे करे। ऐं हाणे उन्हनि चमचनि खे चवंदा त तव्हां लिस्ट ठाहियो त कंहिंजो पोड़ो मरी वियो, कंहिंजी पोड़ी मरी वई, घणा माण्हू मरी विया, कंहिंजो कुतो मरी वियो, कंहिंजो गॾु मरी वियो। हाणे इहा सॼी जेको लिस्ट ठाहे असांखे ॾियो त जेको त पोइ हुन सां पहिरियों ई दुआ कंदा, दुआ घुरंदा रहंदा गॾु, पोइ हुनखे चवंदासीं जेको वोट जे नाले। त हाणे तव्हांजी मर्ज़ी, तव्हां वोट कंहिंखे बि ॾियो, उहो माता खे कोन थो चवंदा कंहिंखे तव्हां वोट ॾियो या न ॾियो। जेके बि हालात आहिनि तव्हां जखी जे अॻियां आहिनि, जेको बि तव्हां सां थियो बोर्ड में या हाणे बि जेको थिए थो पियो उहो तव्हां अखियुनि जे अॻियां आहे। जेको थो असांजो वोट कड़ियो सबर खान में जेको थो ॿ लेनूं बिजली जूं पोल लॻल आहिनि, तारूं कोन्हनि खे 10 साल थी विया आहिनि, तारूं कोन्हनि खे, यानी की लेनूं ॿ आहिनि। माना यानी की बिजली असांजे वोट जेको थो आहे, माना 2 लेनूं जेको तारूं कोन्हनि खे। माण्हू गर्मीअ मरनि था पिया। ठीकु आहे, मां त पंहिंजे घर शमेसी वठी हणाए छॾी, आसिरो पले छॾियोसीं। ख़बर आहे बिजली हुई कोन मिलंदी, छाकाणि जो अहिड़ो को आहे ई कोन जेको वञी ॻाल्हाईंदो मथे, जेको वञी चवंदो हुननि खे त भई बिजली असांखे ॾियो। जेको थो इन जे करे असां त जेको शमेसी हणाए छॾीसीं। हाणे उन खां अलावा सॼे इलाइक़े में माण्हू वञी चंड ते पहुता, असांजे इलाइक़े में बिजली कान्हे का। केतिरा ॻोठ आहिनि जंहिंमें बिजली कान्हे का, पोल लॻल आहिनि पर तारूं ई कोन्हनि खे। हाणे बिजली ॾियणु इहो MNA MPA जो कमु आहे। स्कूल जी मरमत उहो MNA MPA जो कमु आहे। ऐं रोड रस्ता उहो MNA MPA जो कमु आहे। पाण वज़ीर आज़म त कोन ठाराए ॾींदो असांखे हिते, जेको इन्हनि जा कम आहिनि। हाणे 20 सालनि खां वठी 25 सालनि खां वठी सॼो इलाइक़ो असांजो रुलियो पियो आहे। इन खां बहितर अंग्रेज़नि जो दौरु हुयो, जो अंग्रेज़ जेको शाखुनि जी टापुनि ते जेको त मरमत कराए उन्हनि खे छिनका ॾींदा हुया। उहे वॾा ॻाल्हियूं था कनि त उनखे मतिलबु छिनका ॼाराईंदा हुआ बेलदारनि मां। ऐं हाणे कची सड़कूं उहे बोर्ड में भॼी टुटी पई, उन्हनि जी मरमत कोन थी सघी आहे। रोड त पंहिंजी जाइ ते थियो पर उनजी मरमत ई कोन थी आहे। उहे स्कूलनि में राति जो गॾु हथी था थियनि ऐं उस्ताद जी ख़बर ई कान्हे, उस्ताद आहिनि ई कोन के। उहा तइलीम उते तबाह लॻी पई आहे। ऐं उन खां अलावा हाणे तव्हां ॾिसो जेके अॻे चेयरमैन हुया, UC चेयरमैन हे हो या काउंसलर, त उन्हनि खां का पुछा थी त भई तव्हां कहिड़ा कहिड़ा कम कराया, कुझु बि न। छाकाणि जो उहे चूंडाईंदा आहिनि पंहिंजा चेयरमैन ऐं काउंसलर, इन जे करे जो ज़िले जी सीट असांखे मिले, ज़िले ते असांजो माण्हू थिए। इन जे करे पोइ आवाम जी हमदर्दी कान्हे कंहिंखे बि आवाम जे लाइ। भला 5 सालनि में का जांच ते वरिती 2 सरदारनि अची जांच वरितऊं, तव्हां मिलिया तव्हां कहिड़ा ॾुख सूर आहिनि। भला बोर्ड में मोटी तव्हांखे पुछा कयूं छा तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ी तकलीफ़ न आहे, न कुझु बि न।
जेको इहो सॼो कमु कंहिंजो हूंदो आहे चमचनि जो, चमचा ई कंदा आहिनि इहो कमु, ॿियो केरु बि न कंदो आहे। जेकर चमचा सचाई कनि त मां चवां थो इलाइक़ो असांजो सुधरी वेंदो, सुठो थींदो। उहे चमचा ई चवनि उन्हनि खे त भाई हे जेके माण्हू आहिनि हाणे तव्हां फिरियल आहे, नाला कंहिंजा न ॿुधाइनि, भई चवनि त माण्हू फिरियल आहिनि, वोट तव्हां हाणे कोन कंदा, तव्हां को कमु न आहे कयो। पर चमचा इहो कमु कंदा ई कोन, छो जो हुनजो ॻाढ़ो बोर्ड ऐं कट थिया हुनजी बंदि थी वेंदी। जेको इहो हिकिड़ो मिसाल आहे ॾिनो, मां तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ो जेको क़ौमी सुजाग, जेको क़ौमी सुजाग जेको वॾेरो हुयो, उहो वेठो पंहिंजे उताक में, त हिकिड़ो मलाह अची उतां लंघियो, मलाह जो लंघियो उतां अचे त हुनखे पुछिया की भई कमदार खे कीअं मलाह वटि छा आहे, कीअं मलाह हिकिड़ो पखी खपाईंदो आहे, कीअं मलाह खे जेको सरगर्दा पखी वठंदा आहिनि महिमान ईंदा, जॾहिं मलाह जो आहे त मलाह जे कच्छ में हिकिड़ो पखी वेठो हुजे, जीअं हथु घुमाए पियो, त मलाह खे चई त हे न पखी कच्छ में रखियो अथई, ॿिया खुर्जी में रखिया अथई, या हे चई मुंहिंजो जेको आहे न वॾे कम जो पखी आहे, की कहिड़े कम जो आहे, की हे पखी मां उते हिन पखी खे विहारींदो आहियां, हे मां वंझर विझंदो आहियां, पोइ हे ॿियनि पखियुनि खे घुराईंदो आहे, ॿोली करे ॿियनि खे घुराईंदो आहे, पोइ ॿिया ईंदा हुनखे फासंदा आहिनि। जीअं ठीकु आहे जी, घणे जो पखी ॾी हिकिड़ो, चई हिकिड़ो पखी ॾाढो ॿ रुपया, चई ठीकु आहे पोइ हीअं करे 5 रुपया वटि मूंखे इहो पखी ॾियो, चई न हे न ॾींदो, वधारो पखी ॾिए मुंहिंजे कम जो आहे, बाक़ी ॿिया पखी आहिनि त उतो खणो, जे तव्हां 2 टे खणंदव त मां तव्हांखे 1.5 रुपया ॾींदो, चई न मूंखे इहो पखी खपे, इन 10 रुपया वटि, चई न हे मां न ॾींदो, चई 20 रुपया वटि। हाणे लालच त ख़राबु आहे, हुन 20 रुपया मिलंदा 10 पखी जी रक़म, चई ठीकु आहे, चई वठि भला। हुन को पखी उहो वरितई, जेको कमदार खे चई काती खणी हिन पुड़ी छॾ, त कमदार चयो अथई तव्हां 20 रुपया भरिया आहिनि पखी जे करे, हुनखे तव्हां वरी कोरायो था छो, कीअं न पखी खे को, चई छो, चई गदार आहे, चई गदार आहे, हे चमचो आहे, पंहिंजी बिरादरीअ माण्हुनि खे घुराए उन्हनि खे फासाए उन्हनि खे कोराए थो, हे गदार आहे, गदार कुठल चङो आहे, गदार न हुजे। त दोस्तो ॻाल्हि इहा ई, असांजा जेको पंहिंजा ई हूंदा आहिनि गदार, जेको असांजी पंहिंजी क़ौम में हूंदा आहिनि गदार, जे गदारी कंदा आहिनि, तॾहिं त इलाइक़ो असांजो सॼो जेको रुलियो पियो आहे, तव्हां पाण ॾिसो था पिया। हाणे इलेक्शन अचे थी, हाणे माण्हू तव्हांजे बंदि कंदा, हाणे गाॾियूं बि थींदियूं, खाइण पीअण बंदोबस्त बि थींदा, रोड में कुझु बि कोन पियो थिए, उहा तइलीम उते ई असांजी छुटी, हर शइ उते ई छुटी। दोस्तो अञा त ॻाल्हियूं घणियूं आहिनि, पर वीडियो तमामु वॾी थी वेंदी, इन जे करे तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक और शेयर कयो।